सॼे मुल्क जियां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो चांडका मेडिकल कॉलेज लाड़काणो में पिण मज़लूम कश्मीरियुनि सां यकजहतीअ जो ॾियारो मल्हायो वियो। ॾींहं जी शुरूआत कश्मीर जे झंडे फड़काइण सां कई वई ऐं मज़लूम कश्मीरियुनि सां यकजहतीअ जे इज़हार लाइ रैली पिण कढी वई। उन मौक़े ते चांडका मेडिकल कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर डॉक्टर ज़मीन अहमद सूमरो ख़िताब कंदे चयो त असीं अॼोके ॾींहं ते पंहिंजे मज़लूम कश्मीरी भाइरनि खे यकीन था ॾियारियूं त खेनि कंहिं बि महाज़ ते अकेलो न छॾींदासीं। असां सिंधनि आवाज़ आहियूं। कश्मीर असांजी शहर आहे। मुसलमान हिकु मिलत आहे। जिते बि हिकु मुसलमान सां ज़ुल्म थींदो उनजो दर्द पूरी दुनिया में हर मुसलमान खे थींदो। कश्मीरी क़ौम सां उहो ज़ुल्म हाणे घणो वक़्तु हली न सघंदो। रैली में प्रोफेसर डॉक्टर सफदर अली शेख, प्रोफेसर रियाज़ अहमद शेख, प्रोफेसर डॉक्टर शांतिलाल, चांडका जे वाइस प्रिंसिपल डॉक्टर शाहिद हुसैन सूमरो, प्रोफेसर अलीदर मुगेरी सां गॾोगॾु कश्मीर सां ताल्लुक़ रखंदड़ शागिर्दनि, फैकल्टी ऑफिसर ऐं मुलाज़िमनि वॾे तइदाद में शिरकत कई।